वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब भाई ठीक होंदो, शाद होंदो, आबाद होंदो। रब्बा कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां सदाईं शाद आबाद होंदो। काई भी तकलीफ़ काई भी परेशानी तव्हां सभिनी खे रब्बा कंदो कोन थींदी। दोस्तों मौसम बिल्कुल साफ़ है, बिल्कुल उस चिटी ऐं अॼु जो शुरू कयूं था व्लॉग। उम्मीद है तव्हांखे पसंदि ईंदो। बरसात जी मौसम हुई, जिन भाइरनि वटि हूंदी कणिक रखियल उनजो बि हिफ़ाज़त करणु लाज़मी आहे। घिम जे करे, थोरे मींहं जे करे कणिक खे लॻंदो आहे सुरो, उनखे कहिड़े तरीक़े सां बचा कजे, कीअं कजे। अॼु मां कढी आहे पंहिंजी कणिक, उनखे मां सुकाईंदुमि मुस ते, उनखां बाद में कंदुमि उनखे दुबारा स्टोर। त तव्हां ॾिसजो त मां कहिड़े तरीक़े सां कयां थो, कीअं कयां थो। वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट्स लाज़मी कजो। त दोस्तों शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। दोस्तों हीअ आहे मुंहिंजी कणिक, फ़िलहाल फोरी लिमिट में मां हिते रखी आहे। हिन खे करण खां बाद में बक़ाया ॿी मां पोइ बाद में हिन खे उस ते रखंदुमि। हिन खे रखिणो आहे जो पूरो ॾींहुं उस ते, जेका हिन जी घिम आहे या थोरो सुरो आहे बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। त तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां मां कयां थो। तो हिमल थी रहा है ॾींहं जा 3 मां लॻो पियो आहियां पंहिंजी महिनत में। बरसात जे करे हिन खे मुंहिंजी कणिक खे लॻो सुरो जेको
हिन जी मां बिल्कुलु सफ़ाई करे रहियो आहियां। तव्हां दोस्तो ॾिसी सघो था, हीअ आहे छाणी। महिनत कयूं था पिया, इनशा ताला अगरि असां इन कमु न कयूं हा त 10-15 ॾींहं में कणिक वञी आहे पूरी ख़तमु थी। जंहिं बि भाट कणिक आहे त हुनजी हिफ़ाज़त लाज़मी करणी आहे। दोस्तो मां हिन खे बिल्कुलु साफ़ु करे कंदुमि स्टोर, ऐं हिमल मां वेंदुमि पंहिंजे शॉप ते। ऐं मौसम हितां जी तव्हां ॾिसो बिल्कुलु साफ़ु आहे। इहो हुयो दोस्तो अॼु जो व्लॉग। उमेदु आहे तव्हां सभिनी भाइरनि खे मुंहिंजी नंढी कोशिशि पसंदि लाज़मी आई हूंदी। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं तव्हां रखिजो वधि में वधि पंहिंजो ख़्यालु। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़। मां कंदुमि हिमल कणिक स्टोर।